अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, मलीर खां मुश्ताक गबूल जी रिपोर्ट मूजिब मलीर रज़ाकाबाद में SUP कारकुनन साईं ज़ेन शाह जी आज़ादी जी खुशी में मिठाई विरहाई खुशी जो इज़हार कयो वियो। साईं ज़ेन शाह पाण खे जेल हवाले करे साबित कयो त इहो सचे सैयदनि जा पोइ लॻा आहिनि। आख़िर फतह हक़ सच थी, बातिल बहरिया टाउन में मलक रियाज़ खे तारीख़ी शिकस्त नसीब थी आहे। लियाकत सुमरो फेज़ हेसपाणी। तफ़सील मूजिब मलीर में SUP अॻवान लियाकत सुमरो फेज़ हेसपाणी, भेरो भगत जमील मेमन ऐं ॿियनि पारां साईं ज़ेन शाह जी आज़ादी जी खुशी में मिठाई विरहाए खुशी सां झूमी पिया। इन मौक़े ते SUP अॻवान फेज़ हेसपाणी लियाकत सुमरो, भेरो भगत जमील मेमन ऐं ॿियनि चयो त साईं ज़ेन शाह पाण मुरादो जेल हवाले करे साईं GM सैयद जी फ़िकर पोइ लॻ हुजण जो सबूत ॾिनो आहे। वक़्त जे फिरोरनि खे ख़बर पइजी वई त फ़िकर सैयद जा जान सार जेलनि खां डिॼण वारा नाहिनि।